तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी जेके बि असांजा वीडिया ॾिसंदा हो। हिकु काठियार हुयो, उहो सुबुह जो वेंदो हुओ झंग में काठियूं करे वरी खणी वञी शहर में खपाईंदो। जेके 5 रुपया थींदा हुया त हुन में कुझु सौदो सटु वठंदो ऐं जेके बचंदा हुया त जे पंहिंजी ज़ाल खे ॾींदो हुओ। पर हुनजी ज़ाल अहिड़ी हुई जो सुबुह शाम हिन सां झेड़ो, हिनखे चवंदी अञा पैसा सवाया आणे, अञा पैसा सवाया आणे। ऐं ओड़े पाड़े वारा सभु हिन सां झेड़ो। चवंदा आहिनि त औरत चाहे त घर जन्नत थी वञे, अगरि चाहे त दोज़ख थी वञे, उहो माई जे हथ में हूंदो आहे। पर हिन जे लाइ ॾींहुं राति इहा बाहि हूंदी। पोइ हिकु ॾींहुं हिन पंहिंजी ज़ाल खे चयो त मूंखे 2-3 रुपया ॾे त मां चोपल वठी अचां, चोपल छिजी पई आहे। आख़िर हिन खे हुन जवाबु न अची, मूं वटि पैसा कोन्हनि के। हाली ख़ैरु हाणे चोपल खे ईअं बि गंढ टोप करे पियो हलाए कम खे। हिन सोचियो त हाणे ज़ाल पैसा ॾींदी कोन, ऐं जेके कमाए थो अचे पिया उहे सभु होती खणी वञे। हिन चयो हाणे ईअं कयां जो 4-8 उतो टारींदो वञा मां पाण, पोइ कुझु ॾींहंनि खां पोइ वञी भला चोपल वठां, बाक़ी ज़ाल त मूंखे न ॾींदी पैसा। ऐं घणियूं मायूं अहिड़ियूं आहिनि जेके मुड़ुसनि खे न आहिनि ॾींदियूं। हिन छा कयो उतां हे गॾु कंदो हुयो पैसा। कुझु टाइम गुज़रियो, हिकु राति जो हिन छा कयो, हिन चयो पैसा इहे कढी ॻणिया त घणा पैसा थिया आहिनि, पोइ सुभाणे वञी चोपल वठां। हे पैसा कढी उतो ॻणे पियो त ज़ाल मथां अची बीठसि, चई तूं पैसा लिकाईंदो त वञी मूंखां। हिन चयो लिकायां कोन थो, मां पंहिंजे का टारे रखिया त चोपल वठां, तूं त हुई कोन थी ॾी। सट ॾेई उहे पैसा बि हिन खां फुरियईं ऐं हिनखे कुझु घटि वधि बि ॻाल्हाईं। वरी झेड़ो करे करे वञी सुम्ही पिया। सुबुह सवेर उथियो, वरी माई जो झेड़ो सुबुह साईं, इहे ॿिया पैसा किथे तूं टारे रखिया आहिनि? हिन चयो ॿिया पैसा किथे आहिनि, इहे ई टारियमि जेके तूं खणी वई आहीं। चई न तूं टारे रखिया आहिनि। आख़िर खार मों खणी उथियो, न चांहि पीतई न का नेरनि कयईं, बसि खणी रसो कुहाड़ियो निकिरी पियो। ज़ाल खे चई मुंहिंजे पोयां न अची जाए तूं। हे जे निकितो त ज़ाल बि छा कयो, ओॾी महिल हिन जे पोयां लॻी। हे त आयो जॾहिं झंग में अंदरि पहुतो, ॾिठईं त पोइ त शक जो हणे त माई मुंहुं अचे थी पई पोयां आस्ते आस्ते। चई वाह जो कमु थियो। जॾहिं हलंदो वियो झंग में उतरे वियो काठियुनि जे लाइ, ॾिठईं त हिन वारी माई जो ॾिठो खूह ॾे वञणु शुरू कयईं। ऐं उहो खूह इहो पुराणे ज़माने जो, ऐं ॻोठ वारा सभु झलियो हिन खूह ॾे केर बि न वञे। हे पुराणे दौर जो खूह आहे, हिन ॾे केर बि वेझो न वञे। सो हिन पंहिंजी ज़ाल खे सॾु कया त खूह ॾे न वञजांइ, न वञजांइ। हुन कुकड़ा कया वॾा। हिन जी माई सोचियो त लॻे थो हे पैसा किथे खूह में थो पूरे हलाए, छा हलाए इन्हे थो रखे तॾहिं मूंखे झले थो। माई बि ज़ोर न ओड़े। आख़िरकार उहो माई जे पोयां लॻो, पर माई हिन को अॻ में खूह में अंदरि किरी पई। माई त हली वई। हिन चयो माई त किरी पई खूह में, हाणे छा कयां हिनखे? हे वञी काठियूं करे हले वियो ॻोठ मोटी, वञी काठियूं खपाए राति जो सुम्ही पियो। सुबुह थियो, वरी निकिरी पियो पंहिंजे रोज़गार लाइ, काठियुनि जे लाइ। हिन सोचियो हाणे मुंहिंजी ज़ाल वई हली त हाणे सुकून लॻो पिया ॼण त हाणे सही आहे, भली हिते ई पई हुजे। वरी ॿिए ॾींहं ते हिन छा कयो, चई पोइ बि ज़ाल हुई भला जहिड़ी तहिड़ी हुई, ज़ाल त हुई मानी पचाए ॾींदी हुई, लटो कपिड़ो धोअंदी हुई। वई ॾिसां त जांच त कयां त आहे वई मरी अंदरि। हिन छा कयो, ड्रिघो रसो खईं, सिधो आयो खूह ते, त खूह मां अंदरि आवाज़ु पियो अचे वॾो। हिन जो लॻे थो त जेरी आहे अंदरि अञा। हिन खणी रसे खे अंदरि उछलियो ऐं रसो जेको त ॿधई वण में, रसे खे अंदरि उछलियई। उनखां पोइ ॾिठो त रसे में का शइ चुंबड़ी आहे, त अचे रसे खे छिकणु शुरू कयो। छिकींदो वियो ख़बर कान पई। ॾिठईं त भला हे त भलाई बि निकिरी पई। ॾिठईं त भला हे त जिन आहे। हे वञी वीचारो वञी किरी पियो जिन जे मथां बीठोसि। हिन खे ईअं ड्रिज न तूं भला फ़रिश्तो आहीं, तूं त मुंहिंजे लाइ फ़रिश्तो थी आहीं। हिन चयो इहो कीअं? चई इहो त चई कल्ह न टियों ॾींहुं चई हिकिड़ी अलाए कहिड़ी मखलूक आहे, भला हिकिड़ी माई आई आहे मुंहिंजे हिन खूह में, मां सुकून में पियो हुउसि, निंड में पियो हुउसि। अचे मुंहिंजी निंड फिटाई, अचे जो मूंसां झेड़ो कयईं अंदरि, त मुंहिंजो जीअण झंझाल थी वियो। हाणे मां इहा दुआ पियो घुरां त को फ़रिश्तो अचे मूंखे थो कढे खूह मां, जो मुंहिंजो जीअण झंझाल करे छॾियो अथई। सभु कुझु उते हर शइ ॾिनी मां, त बि झेड़ो हुनजो। सो इन करे तूं मुंहिंजे लाइ फ़रिश्तो आहीं, तुंहिंजो हाणे थोरो आहे मुंहिंजे मथां, इहो मां तुंहिंजो हाणे थोरो लाहींदुसि। जिन खे चई ठीकु आहे भला हाणे चई हाणे ॻाल्हि ॿुध। जिन चयोसि हे 3 पता ॼाए थो, मां हाणे वञा थो हितां बादशाह जी धीउ जे अंदरि मां घिड़ी वेंदुसि। पोइ 3 पता थी, पोइ तूं ओॾे
जेॾीमहिल बादशाह जो ऐलान ॾियाराईंदो मुंहिंजी धीउ जो को बि इलाजु करे त पोइ तूं वञजांइ हुते इलाज लाइ, टई पता पाणीअ पुसाए हुन निड़ ते रखंदे, मां हुन निकिरी वेंदुसि ऐं बादशाह तोखे वॾा इनाम ॾींदो, तूं आसूदो थी वेंदे, टेकिजी वेंदे ऐं तुंहिंजो थोरो लही पवंदो जो तूं मुंहिंजी जान बचाई आहे। चई ठीकु आहे। उहो त हलियो वियो। हिन चवंदा हाणे मुंहिंजी माई त अंदरि झेरी आहे, पोइ छा कंदो हे? डेली सुबुह जो उतां घरों मानी बि खणी ईंदो, पाणी हर शइ अचे खूह मंदरु जेको उछले छॾींदो अंदरि। हिन चवां भली खाए पी मरी न वञे बुख में, भली अंदरि सही आहे, मां सुकून में आहियां, सुकून सां निंड त कयां थो। कुझु ॾींहंनि खां पोइ अचे बादशाह ऐलान कराए त मुंहिंजी धीउ बीमार आहे, हकीम तबीब घणा ई आया पर ठीकु कान थी। अगरि को बि अहिड़ो माण्हू हुजे जेको मुंहिंजी धीउ खे ठीकु करे, मां हुन वॾा इनाम ॾींदुसि। हिन इहा ख़बर ॿुधी हे वियो होॾे की मां इलाजु कंदो तव्हां हली आहे। हे वियो होॾे, टई पता खणी पाणी में पुसाए हुन निड़ ते रखी जिन निकिरी वियो, माई चङी भली थी वई। बादशाह वॾो ख़ुशि थियो ऐं हिनखे वॾा इनाम ॾिनई। हे खणी आयो ॻोठु पंहिंजे, अचे पंहिंजो महलात ठहिराई, हाणे ख़ुशि थी पई, ज़िंदगी गुज़ारणु शुरू कई। हाणे फिटी खे काठियूं दाटियूं, पोइ बि डेली हे मानी खणी वञो खूह मंदर वञी हुन उछले ॾेई ईंदो वञी। त कुझु ॾींहंनि खां पोइ बादशाह जो ॿियो हिकिड़ो दोस्त हुयो, बादशाह उनजी धीउ खे बि इहा ई बीमारी थी वई। बादशाह चयो हकीम तबीब को आहे अहिड़ो त हली इलाजु करे हुनजो, हुनखे वॾा इनाम ॾींदासीं, पर इलाजु हुनजो कोन थियो। बादशाह पंहिंजे सिपाहियुनि खे चयो इनखे वञी ॻोल्हे चयो जे मुंहिंजी धीउ जो इलाजु कयो। हिनखे ख़बर पई त फलाणे बादशाह जी धीउ बीमार आहे, पर हिन चयो छॾ केरु थो वञे, मूंखे पंहिंजो गंज लॻो पियो, हाणे मुंहिंजो छा वञे हिन कमनि सां। आख़िरकार बादशाह सिपाही अचे निकिता हिन वटि, अचे हिनखे चयो हल बादशाह घुरायो अथई। हाणे बादशाह कीअं जवाबु ॾिए? चई हलो विया होॾे, चयो वञी मुंहिंजो दोस्त आहे उहो बादशाह, उनजी धीउ खे इहा बीमारी वञी तुंहिंजो इलाजु करे, तोखे वॾा इनाम ॾींदी। आयो उतड़े, इहे टई पता खणी पाणीअ पुसाए हुन निड़ ते रखियईं। निड़ ते जो रखियईं त रड़ करे उतो जिन निकिरी पियो। चई मां हाणे हिन सां मोहबत कयां पियो, तूं हाणे हिते छो अचे निकिते, तोखे हाणे मां ज़रा ज़रा कंदुसि, तोखे मां हिकु चकर चयो तुंहिंजो थोरो, मां चयो थोरो लाथो न, वरी तूं मुंहिंजे पोयां, हीअ मुंहिंजी मोहबत आहे। चई उन ॻाल्हि लाइ मां कोन आयो आहियां त को मां हिनखे ठीकु कयां, मां तो हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाइण आयो आहियां। चई कहिड़ी? चई जेका खूह में हुई न माई। चई हा। चई उहा मुंहिंजी ज़ाल हुई। चई लिभागा तूं पंहिंजो सुकून, तुंहिंजो सुकून फिटल हुयो त पाण सुकून कई ऐं पंहिंजी माई खे मोॾे मोकिली मुंहिंजो सुकून फिटाइण जे लाइ, वॾो कुझु ज़ालिमी तूं त। मां चयो तूं ग़रीब ई। ऐं चई ॿी ॻाल्हि, मां हुनखे खूह मां हुन कढी आयो आहियां, हाणे आई थी दर ते बीठी आहे, चवी त मां अंदरि मोकिलियांसि, मां हिनखे तोखे इतला ॾियण जो तूं मूंखे गंज ॾियारायो इन जे करे, हाणे तुंहिंजी मर्ज़ी जेका। चई मार खुदाई पई, वरी हुन में खूह मां कढी आहीं हेॾे, वरी मुंहिंजे पोयों वठियो आहे हिनखे। चई शाबत आहे तोखे, तूं हिन सां गुज़ारींदो पियो, मां त 24 कलाक गॾो मां त मुंहिंजो जीवन जंजाल करे छॾी, तोखे त माण्हू वॾो इनाम ॾियनि इंसान, पर इंसान वटि तुंहिंजो क़दुरु कोन्हे को, तूं वॾे इनाम जो हक़दार आहीं। चई मां वञा थो जूए छा तर, मां फिटी करे हली थो वञा, के हज़ार कोह मां परे भॼी ईंदुसि। हाणे माना तूं वारी ज़ाल को, तूं वारी ज़ाल छा आहे, शाबत आहे तोखे जे तूं हिन सां गुज़ारियो आहे हेतिरो टाइम। ऐं खणी जिन खां ठगा ॾिनो, छोकिरी ठीकु थी वई, हिनखे वॾा इनाम मिलिया। आयो पोइ मोटी घर आयो, अचे वेई राति जो सोचियईं, चई शाबत आहे। चई मूंखे ऐं मुंहिंजी दिलि खे जो इन माई खे मां पाण वटि जेको थो पालियो ऐं बर्दाश्त कयो ऐं हेतिरी उमिरि मां गुज़ारी आहे, त माण्हू वाक़ई मूंखे इनाम ॾियनि जो मां हिन सां गॾु गुज़ारियो आहे। उहो जिन हुयो, जिन जो घर हो त हुनजो घर फिटी करे भॼी वियो, 24 कलाकनि में दाऊं करे भॻो वठी। शाबत आहे मूंखे जो मां हिन सां गुज़ारियो आहे, वॾो जिगर मुंहिंजो आहे, माण्हू मूंखे इनाम ॾियनि, पर चई इंसाफ़ मुल्क में कोन्हे को, केरु मूंखे इनाम ॾींदो ई कोन। त हिन सोचियो हाणे वञा भला वञी कढीजांसि, हाणे जीड़ी तीड़ी मुंहिंजी ज़ाल आहे भला। आयो उतड़े रसो उछले, हुनखे सॾ कयईं, हुन रसे में चुगड़ी पई, ॿाहिरि निकिरी आई, वठी आया सिधो घर जो वठी आया, वठी त महलात लॻा पिया आहिनि। हिनखे जी पाण महलात में रही थो पियो ऐं मूंखे त खूह में बसि विसारे छॾियो तूं। चई बसि मिड़ी अलाह ॾिनो त हे महलात ठही विया। हल राति गुज़री, सुबुह जो हिनखे चई खण रसो, खण कुआरी, खण वञी काठियूं कर। चई काॾे काठियूं कयां, हाणे हेॾो महलात आहे, हर शइ आहे, पोइ चई तूं वरी घर वेठो ॿुधे जा, वञ काठियूं वञी कर। हाणे ज़ाल त मजबूर छा करे, चई त वाह जो कमु थी वियो, हुन खां बहितर खूह में भली हुई, हिनखे वठी आया साॻो दोज़ख। मां चयो घर हाणे ठहिरायो अथमि, हाणे जन्नत थी ईंदो, पर साॻी आई त वरी साॻो मुंहिंजे लाइ दोज़ख। बसि हाणे त मुल्क में चई राणो राणी आहे कोन को, मुल्क में इंसाफ़ ई कोन्हे को। वीचारो वञे पियो त ओड़े पाड़े जूं मायूं आयूं, हुनखे चयूं ॻाल्हि ॿुध, सॼी उमिरि त हुनखे सूर ॾिनई, सॼी उमिरि,
हाणे अलाह राज़ी थियो, हुन महिलात ठाराया, सभु कुझु हुन वटि आहे, पैसो नौकर आहे, पोइ बि हुन वीचारे खे चई वञी काठियूं कर, तूं ज़ाल ई छा आहीं? इहा बि हुनजी चङाई तोखे खूह मों अचे कढे, भला जे खूह मों न कढे इहा त हिनखे 4 ज़ालूं वठी वेही रहे, हिन एतिरी मिल्कियत हुई, पोइ बि शाबत आहे मर्द हुयो जो हिन पंहिंजे नंग जी सुञाणप कई, तोखे पंहिंजे मर्द जो क़दुरु कोन्हे को, तॾहिं उहा ॻाल्हि हुनखे सम्झ में आई ऐं पोइ हुनखे मोटाए अची हली आहे, बसि हाणे हिते गॾिजी हाणे रहूं था, अॼु ॾींहुं कोन्हे, जहिड़ो जहिड़ो ख़तमु हर शइ, सो जहिड़ो ख़तमु करे ऐं पंहिंजी ज़िंदगी सुखी गुज़ारी हिननि। सो दोस्तो हाणे इन माण्हू खे इनाम ॾियणु खपे, पर उहो त पुराणो दौरु हुयो, न त हिनखे इनाम ॾिजे आहे जो अहिड़े तूफ़ान खे पाण वटि झलियो वेठो हुयो। तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी, अगरि वीडियो पसंदि अचे त लाइक ऐं शेयर कजो। अस्सलामु अलैकुम।